खबर शामिल कयूं था कराची मां GNP जे रिपोर्टर सरदार अली मंगसी जी रिपोर्ट मूजिब वफाकी सरकार पारां स्टील मिल्स जे 900 डेली वेजिस ते कम कंदड़ मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जॾहिं त बरतरफ़ियुनि जो इतला मिलंदे ई मुलाज़िमनि में थरथलो मची वियो। उन सिलसिले में गुलशन हदीद मोड़ वटि सफ़ाई कंदड़ अमले, औरतुनि, मर्दनि तोड़े पीरसनि माण्हुनि समेत मासूम ॿारनि शदीद कहर जी गर्मीअ में निटिरण उस में हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरो मुनवर शहजाद, जावेद मुल्ला इस्माइल ऐं कविता ऐं ॿियनि जी सरबराही में कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त 2008 खां वठी असांखे कॉन्ट्रैक्ट ते रोज़ जे बुनियाद ते रखियो वियो। असां 20 सालनि खां ॾियाड़ी ते कमु करे रहिया आहियूं। ड्यूटीअ में पको त न कयो वियो, पर हिक ई धक में नोटिफिकेशन ज़रिए डेली वेजिस ते कमु कंदड़ 900 मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। बरतरफ़ थियल मुलाज़िमनि GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सनत ऐं पैदावार जे वफ़ाकी वज़ीर राना तनवीर पाकिस्तान स्टील मिल्स जे करोड़े रुपयनि जी मालियत जो सामान चोरी कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। जेके चोरीअ जे अक्सर वाक़िअनि में पाकिस्तान स्टील मिल्स जा बाला ऑफिसर, सिक्योरिटी गार्ड ऐं ॿिया मुलविस हुआ। स्टील मिल्स मुल्क जो असासो आहे, पर अफ़सोस उनखे हथ सां तबाह कयो वियो आहे। मौजूदा नाअहल सिलेक्टेड हुकूमत जो इहो क़दम 900 खां वधीक ख़ानदाननि जे मुआशी क़त्ल बराबरि आहे। नौकरियूं ॾियण जी दावा कंदड़ नाअहल हुकूमत असुल अवाम दुश्मन हुकूमत आहे। लखें पाकिस्तानियुनि खां रोज़गार खसे वरितो वियो आहे। हुकूमत फौरी तौर ते स्टील मिल जे मुलाज़िमनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण जो फ़ैसिलो वापसि वठे। ईद जे मौक़े ते नौकरी मां कढणु ज़ुल्म आहे। असांखे नौकरी मां कढी असांजे ॿारनि जे वात मां मानी गबो खसियो वियो आहे। इंतिज़ामिया हमेशह नंढनि मुलाज़िमनि खे ई निशानो बणायो आहे। असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते असांखे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।